मीरवा गोरचाणी लगे लिगारी बिरादरी जी बिन धुरिन में संगावती तां थियल तकरार खत्म न थी सघियो आहे। धुरिन पारां हिक ॿिए ते चढ़ायूं करण जा इल्ज़ाम, हिक धुर पारां पुलिस ते ॿी धुर जी सपोर्ट करण जा इल्ज़ाम लगाया विया आहिनि। मीरवा गोरचाणी थाणे जी हद बेलाड़ो स्टॉप भरिसां ॻोठ गुलाम अहमद लिगारी जी बिन धुरिन में नौजवाननि पारां प्यार जो परिणीकरण तां थियल तकरार अञा ताईं ख़त्म नाहे थी सघियो। उन सिलसिले में हिक धुर जे मंजूर अली लिगारी पारां घर बातिन समेत प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करण बैदि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम लगाईंदे चयो आहे त संदन मुखालिफ़ धुर सिंध मलूक लिगारी, गुलाम अहमद लिगारी ऐं ॿियनि जो असलम लिगारी सां संगावती तकरार हलंदड़ आहे, जिन संदन घर ते काह करे बायूं ॾिनियूं ऐं फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में संदन हिकु औरत नसरत लिगारी ज़ख़्मी थी पई। हिननि चयो त ॼाणायल जवाबदारनि खेनि मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ॿिए तरफ़ तकरार दौरान गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थियल गुलाम मोहम्मद ऐं नौजवान सिंध मलूक मीरपुर ख़ासि पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हिननि ॿिन्ही भाइरनि प्यार जो परिणो कयो हो, जंहिं तां जवाबदार धुर जे माण्हुनि हबीब ऐं आबिद मथनि फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में हू गुलाम मोहम्मद पाण ऐं संदसि वालिद नियाज़ मोहम्मद ज़ख़्मी थी पिया। हिननि चयो त जवाबदार धुर जे मोहम्मद हसन, हादी बख्श, ख़ालिद, मीर वसीम, वकार, मंजूर ऐं अली हसन आबिद ऐं हबीब ते मीरवा गोरचाणी थाणे ते केस दाख़िल थियल आहे, पर हिकु बासर शख़्सियत जी पुठ भराई सबबि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयार न आहे। हिननि चयो त जवाबदार धुर पंहिंजे घरनि जे लोड़नि खे पाण बाहि ॾिनी ऐं औरत खे चाकू सां ज़ख़्मी करे उबतो मथनि केस दाख़िल करायो आहे। हिननि DIG मीरपुर ख़ासि ऐं ॿियनि खां मुतालबो कयो आहे त मामले जी अणधूरी जांच करे मुलवस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।